हिकिड़े तरफ़ पीपल्स पार्टी मुल्क में वफ़ाक़ी हुकूमत के ख़िलाफ़ लॉन्ग मार्च करे रही आहे त ॿिए तरफ़ PTI पारां सिंध में हुकूक सिंध जे नाले ते मार्च शुरू कयो वियो आहे। लाड़कानी खां शुरू थियल PTI जो हुकूक सिंध मार्च सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां थींदे अमरकोट, मिठी ऐं बदीन पहुतो। हिन मार्च जे दौरान सॼी सिंध मां ॾिठो वियो त अक्सर PTI जे थींदड़ जलसनि में अवाम जो वॾो तइदाद किथे नज़र न आयो। मिठी ऐं बदीन में PTI जे कयल जलसनि दौरान माण्हुनि जो वॾो हुजूम ॾिसी अवाम तोड़े मीडिया बि हैरान रहिजी वई त एॾे अंग में गॾु थियल माण्हू पीपल्स पार्टी जी बदीन ऐं थरपारकर जी क़यादत लाइ हिकु वॾो मैसेज आहे त PTI जे सॾ ते थियल गॾु माण्हू PP खे उहो पैगाम ॾियनि था त बदीन ऐं थरपारकर में अवाम पीपल्स पार्टी खां नाराज़ नज़र अचे थी। थरपारकर में अरबाब ग्रुप, गौसिया जमायत ऐं BIF जे प्लेटफॉर्म तां जेके गॾु माण्हू थिया आहिनि उन्हनि जो अंदाज़ो मुख़्तलिफ़ शेयर थियल वीडियोज़ में तव्हां ॾिसी सघो था। हिन वक़्तु जेके वीडियोज़ तव्हां ॾिसी रहिया आहियो इहा बदीन जूं आहिनि। बदीन में ज़ुल्फ़कार मिर्ज़ा पारां कयल ही पावर शो ॾेखारे रहियो आहे त बदीन में ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जो पंहिंजो असरु अञा मौजूदु आहे। हिन वीडियोज़ में नज़र ईंदड़ अवाम बदीन ऐं आस पास जे इलाइक़नि जी आहे। उनखां अॻु में 27 तारीख़ ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बदीन मां लॉन्ग मार्च शुरू कयो वियो। उन लॉन्ग मार्च ऐं हिन थियल जलसे में को एॾो वॾो फ़र्क़ु त नज़र नथो अचे, पर उन जे बावजूदु ज़ुल्फ़कार मिर्ज़ा पारां कयल ही पावर शो उन जा ही फ़ज़ाई जेके मंज़र आहिनि उहो ॿुधाइनि पिया त इक़्तिदारी धुर खां सवाइ सिंध में मिर्ज़ा पारां कयल ही पावर शो पीपल्स पार्टी जे लाइ वॾो चैलेंज आहे। पीपल्स पार्टी जी मुख़्तलिफ़ क़यादत ऐं अॻुवान पार्टी खे इहो बावर कराए रहिया आहिनि त मिर्ज़ा जो हिते को बि असरु नाहे, पर हिननि जलसनि जे क्राउड मां नज़र अचे थो त मिर्ज़ा ईंदड़ इलेक्शन में PP खे इंतिहाई भारी पवंदो ऐं उतां जी आवाम पंहिंजनि चूंडल नुमाइंदनि मां केतिरो राज़ी नज़र अचे थी उन जो तव्हां अंदाज़ो हिननि जलसनि जे वीडियोज़ क्लिप मां ई लॻाए सघो था। ही वीडियोज़ क्लिप बदीन जे DC चौक ते थियल जलसे जा आहिनि।